ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 11 अध्याय जे पहिरें पाठ में ॾिठो त श्री कृष्ण भगवान पांडवन के ऐं पांडवन जे वंश में पलंदड़ मतलब त उत्तरा जे गर्भ में पलंदड़ महाराज परीक्षित जी रक्षा था कनि। ऐं पोइ जॾहिं कृष्ण भगवान द्वारिका ॾांहुं वञण लाइ तयार था थियनि त सभु वेठल माण्हू दुखी था थी पवनि। ऐं पोइ माता कुंती भगवान जी स्तुति कई, जंहिंमें माता कुंती चयो त असां बार बार इहो ई बनवास था घुरूं, इहो ई दुख था चाहियूं, जंहिंमें असांखे हर वक़्तु तव्हांजो साथ मिलंदो रहे ऐं तव्हांजो दर्शन थींदो रहे। अचो त पाण माता कुंती जी इन ई स्तुति खे अॻिते था वधायूं। माता कुंती चवनि थियूं त ही सुख ऐं राज कहिड़े कम जो आहे जिते तव्हांजो दर्शन न मिले। दौलतमंद थियण सां तकबर ज़्यादा थो थिए ऐं तकबर वारे माण्हूअ खे तव्हांजो भॼन नथो थिए। उन करे अव्हां दुखियनि ते दया कंदा आहियो। इंसान लाइ इहा ॻाल्हि चङी आहे जंहिंमें परमेश्वर जो ध्यानु हासिल थींदो रहे। माण्हू राज दौलत मिलण सबबा संसारी सुख में भुलिजी परमेश्वर जो प्रेम छॾे ॾींदा आहिनि ऐं तव्हां सभिनी जा मालिक ऐं परमेश्वर थी कंहिंजो डपु नथा रखो। तव्हांजे हुकुम सां सूरज ऐं चंद्रमा राति ॾींहुं फिरंदा आहिनि ऐं तव्हां पंहिंजे भक्तनि ते अहिड़ी दया ऐं कृपा करियो था जीअं त यशोदा जीअ ते दया करे तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां पाण खे ॿुधायो। न त टिनी लोकनि में अहिड़ो केरु आहे जो तव्हां ॾांहुं अखि खणी बि ॾिसी सघे। तव्हां खां जो काल ऐं ॿिया सभु डिॼनि था, सो तव्हां जसोदा जीअ जे लकुण खां डिॼा थे, छो त हू मां हुई। तव्हां पंहिंजनि भक्तनि खे सुख ॾियण वास्ते सभु लीला कई आहे ऐं मां बि इहो ई थी घुरां त पंहिंजे पुटनि भाइरनि ऐं ॿियनि सॼे कुटुंब जो मोह मुंहिंजे मन मां निकिरी वञे ऐं 8 ई पेर वेठी तव्हांजे चरणनि जो ध्यानु कयां, जंहिंजे प्रताप सां मां भवसागर पार लंघे वञा। श्याम सुंदर पंहिंजी माया फेराए खिली चयो त आउं तोखे न विसारींदसि, तूं मुंहिंजी माता जे बराबरि आहीं। मूंखे द्वारिका खां आए घणा ॾींहं गुज़री विया आहिनि, उन लाइ मां उते वञी सभिनी खे ॾिसंदसि। सातोकी ऐं उद्धव जेके मुंहिंजा संगती आहिनि उहे मूंखे जल्द हलण जे वास्ते चई रहिया आहिनि। राजा युधिष्ठिर ही ॻाल्हि ॿुधी अर्जुन खे चयो, ए भाउ, तूं पंहिंजो लश्कर साण करे श्याम सुंदर खे द्वारिका पहुचाए अचु, छाकाणि त मुंहिंजा दुश्मन घणा आहिनि ऐं मुरली मनोहर महाभारत जी लड़ाई में पंहिंजो मददी हो। ईअं न थिए त को पंहिंजो दुश्मन मुरली मनोहर जे मथां वार करे। अर्जुन राजा युधिष्ठिर जो हुकुम मञी श्री कृष्ण महाराज सां गॾिजी द्वारिका ॾांहुं वञण लाइ तयारु थियो। राजा युधिष्ठिर ऐं ॿिया सभई हस्तिनापुर जा रहाकू त्रिलोकी नाथ जे प्रेम में संदसि वञण ते दुखी थी रोवण लॻा ऐं चवण लॻा त धनभाग बिरज जी स्त्रियुनि जो आहे
जो श्याम सुंदर टिनी लोकनि जे नाथ सां रास लीला करे पंहिंजो जनम सफल कनि थियूं ऐं वॾो बाग माता रुक्मणी ऐं ॿियनि 16,108 स्त्रियुनि जो सम्झणु घुरिजे जे अहिड़े सुंदर मोहिणी मूरत स्वामीअ सां मिली भोग विलास कनि थियूं। अहिड़ी तरह हिक ॿिए सां ॻाल्हियूं करे पंहिंजी महिलातनि जी दरियनि मां श्री कृष्ण भॻवान जे मथां चङी गुलनि जी वर्खा कई। उन वक़्तु अर्जुन सफ़ेद मोतियनि सां जरियल रथ खणी अॻियां आयो जंहिं में श्री कृष्ण सवार थियो ऐं रथ हस्तिनापुर छॾे द्वारिकापुरी ॾांहुं हलणु लॻो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जो 11हों अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपा करे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त हुननि जो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।